सनातन धर्म की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। गंगा मैया की जय। आज आचार्य सतगुरु स्वामी टेवड़ा महाराजन जो 150 जन्मोत्सव है। महापुरुष दुनिया में बड़े काम को आते हैं, मिटाते खौफ मरने का, अमर आत्म लखाते हैं। परमात्मा सा मिलाइण लाइ सतपुरुष अवतार वठी हिन धरतीअ ते मनुष्य रूप में ईंदा आहिनि। छाकाणि ज्ञान प्राप्ति लाइ गुरु खपे ऐं इंसानी वेस में ई गुरुअ जो हुजणु ज़रूरी आहे, जेको शंकाऊं दूर करे, नाम जो दान ॾे, जिज्ञासु जे मन जे संशयनि खे दूर करे। इन लाइ गुरुअ जी प्राप्ति ज़रूरी आहे। गुर बिन भव निध तरह न कोई, जो विरंच शंकर समोई। त सतगुरु महाराजन अवतार वठी उन ईश्वर सां जोड़ियो जगत खे, जिज्ञासुनि खे, श्रद्धालुनि खे। उन्हनि जी महिमा अपार आहे। माता कृष्णा देवी प्रार्थना कई त मुंहिंजे अंगण में बि उहे ईश्वर जे रूप में अवतार वठी अचनि ऐं जगत जो कल्याण कनि। ॾींहनि ॻणींदे हफ़्ता, हफ़्तनि ॻणींदे महीना। ॾींहनि ॻणींदे हफ़्ता, हफ़्तनि ॻणींदे महीना। पूरा थिया परमानंद, कृष्णा जा सारा सुपना। पूरा थिया परमानंद, कृष्णा जा सारा सपना। झोलियूं भरे जगत खे, वचननि जो दान ॾींदा। झोलियूं भरे जगत खे, वचननि जो दान ॾींदा। गोदीअ में तुंहिंजे देवी, लक्ष्मण ऐं राम ईंदा। गोदीअ में तुंहिंजे देवी, लक्ष्मण ऐं राम ईंदा। सेवा जे बदिले तोखे मेवा महान मिलंदा। सेवा जे बदिले तोखे मेवा महान मिलंदा। गोदीअ में तुंहिंजे देवी, लक्ष्मण ऐं राम ईंदा। गोदीअ में तुंहिंजे देवी, लक्ष्मण ऐं राम ईंदा। ॾींहनि ॻणींदे हफ़्ता, हफ़्तनि ॻणींदे महीना। माता जेको संकल्प कयो, जेको वरदान घुरियो, उहो वरदान पूर्ण थियो। ईश्वर जी आसीसा थी। 40 जे विर्त खां पोइ परमात्मा जो दर्शन थियो। 40 जो थियो विर्त संपूर्ण, 40 जो थियो विर्त संपूर्ण। सुपने में थियो ईश्वर दर्शन। 40 जो थियो विर्त संपूर्ण। सुपने में थियो ईश्वर दर्शन। मनोकामना थींदी पूर्ण, बुधो अमर कथा सुखधाम जी सचे। स्वामी तेऊं राम जी बुधो अमर कथा सुखधाम जी सचे। स्वामी तेऊं राम जी। हो रही दुनिया खां दूर, कई भक्ति भरपूर। सही शक्तियों ऐं सूर, पातो नूरानी सो नूर। रही दुनिया खां दूर, कई भक्ति भरपूर। सूर, पातो नूरानी सो नूर। बुधो अमर कथा सुखधाम जी सचे। स्वामी तेऊं राम जी। बुधो
ईश्वर जो दर्शन थियो ऐं ईश्वर जे अंश अवतार जे रूप में सदगुरु टेऊंराम महाराजन जो अवतार थियो। त अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। सॼे जगत में मंगलाचार थी वियो, ख़ुशियूं छाइजी वियूं, छाकाणि जगत जो कल्याण करण लाइ ईश्वर स्वरूप में आचार्य सदगुरु स्वामी टेऊंराम महाराजन जो अवतार थियो। त सभिनी खे वाधायूं हुजनि। वाधायूं वाधायूं लख लख वाधायूं, वाधायूं वाधायूं लख लख वाधायूं। साईं जे जनम जो सबके वाधायूं, साईं जे जनम जो सबके वाधायूं। वाधायूं वाधायूं लख लख वाधायूं, वाधायूं वाधायूं लख लख वाधायूं। साईं जे जनम जो सबके वाधायूं, साईं जे जनम जो सबके वाधायूं। साईं जे जनम जो सबके वाधायूं, साईं जे जनम जो सबके वाधायूं। तो सभिनी प्रेमियुनि खे गुरु महाराजन जे पावन जन्मोत्सव जो लख लख वाधायूं हुजनि। उन्हनि जी ॿुधायल शिक्षाऊं असांजे हृदय में रहनि, उन्हनि जे ॿुधायल रस्ते ते हली पंहिंजे जीवन जो कल्याण कयूं। पलव जे पाईन दाता तुंहिंजे दर ते, दाता दर आयन जा तूं अर्ज़ो नाई। मिड़ई तिन जे मन तन जा दुखड़ा मिटाई, आसूं अघाई आसू आसवंदन जो बोल सतगुरुदेव भगवान की जय। गंगा मैया की जय। आयो लाल सवई जो झूले लाल।